असांजे भर पासे में अणगणिया अहिड़ा जानवर ऐं जीत ॼणा मौजूद आहिनि जिन जी असांखे ॼाण नाहे। केतिरा ई माण्हू सम्झंदा आहिनि त वटनि जीत ॼणनि ऐं जानवरनि बाबति समूरी ॼाण आहे, पर ईअं नाहे। केतिरा ई जीत अहिड़ा आहिनि जेके ओचितो पंहिंजो रूप ई तब्दील करे वठंदा आहिनि ऐं ॾिसण वारा हैरान थी वेंदा आहिनि। अहिड़ा ई कुझु जीत ऑस्ट्रेलिया में मौजूद आहिनि। हिन वीडियो में अव्हांखे अहिड़ियूं तस्वीरूं ॾेखारींदासीं जेके शायदि अव्हां अॻु में न ॾिठियूं हूंदियूं। हिन ॿूटे खे स्नैप ड्रैगन चयो वेंदो आहे। स्नैप ड्रैगन जा ॿिज जॾहिं खुलंदा आहिनि त ईअं लॻंदो आहे त इंसानी खोपड़ियूं वण ते फुटी आयूं आहिनि। हीअ अनोखी तस्वीर ईअं लॻी रहियो आहे त तानीअड़े समूरनि मच्छरनि जो शिकार करे घर वारनि खे मलेरिया खां बचाए वरितो आहे। हिन फंगस जी तस्वीर ॾिसी लॻे थो त हीअ कंहिं इंसान जूं आङुरियूं आहिनि, पर हीअ हिकु ज़ीलिया पोलीफार्मा नाले फंगस आहे जेको ज़मीन में ईअं ई फुटंदो आहे। हिन ॾेॾर जी हरकत ॾिसो। हीअ ॾेॾर पाण खां वॾे तानीअड़े खे गुड़काइण जी कोशिशि करे रहियो आहे। हीअ तानीअड़ो ॾिसी अव्हांखे ईअं लॻंदो त वण ते कंहिं हिन खे चिंबड़ायो आहे या हीअ मुअल हूंदो, पर ईअं नाहे। हीअ हैरत जोॻो तानीअड़ो ख़तरे जे वक़्तु पाण खे स्टिकर जी या वण जी टारियुनि सां चिंबड़ाए इन्हनि जो हिसो बणिजी वेंदो आहे। ऑस्ट्रेलिया मां ई आयल हिकु तस्वीर में हिकु अज़दहा नांग पंहिंजे लाइ जाइ ॻोल्हींदो वञी कमोड में घिड़ियो। माखीअ जे मीनारनि खां हूअं ई माण्हू परे रहंदा आहिनि, पर माखी जी मखियुनि सां भरियल हिन कुर्सीअ खे ॾिसी केर बि हिन ते वेहण जो न सोचींदो। दुनिया में चमड़नि जा बि केतिरा ई क़िस्म आहिनि, पर हैमर हेड बैट हिकु अजीब चमड़ो आहे जंहिंजी शिकिल अहिड़ी अजीब आहे जो ॾिसण सां हैरत थिए थी। हिन तानीअड़े खे विप स्पाइडर चइजे थो, जेको पंहिंजनि ॿारनि सां कंहिं महफ़ूज़ जाइ जी ॻोल्हा में आहे। अव्हां सांड्रा त ॾिठा हूंदा, पर सांड जो ही क़िस्म बि हैरान कंदड़ आहे। ही गर्मी में सोढ़ो थींदे नज़र अचे थो। आम तौर ते घरनि में मौजूदु लाल बेगन खां त माण्हू डिॼंदा आहिनि, पर ख़ासि तौर ते औरतूं वधीक डिॼंदियूं आहिनि। हिन जानवर खे त ॾिसण खां पोइ उन्हनि जा ज़रूर छिरक निकिरी वेंदा। ही सामुंडी मख़लूक आहे जंहिंखे आइसोपोड चयो वञे थो। हिन तस्वीर में अव्हां ॾिसी सघो था त तानीअड़े कहिड़ी रीत हिकु थुल्हे ॾेॾर खे ॼार में फासाए शिकार कयो आहे। नांग जी होशियारी हिन तस्वीर में ज़ाहिर थी रही आहे त कहिड़ी रीत हिन चालाकीअ सां मच्छी जो शिकार करे वरितो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।